नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त सिंध हुकूमत समूरे सूबे में कारोबारी मर्कज़ ऐं मार्केटनि जा हफ़्ते में 2 मोकलनि जा ॾींहं हिकु हफ़्तो ॿीहर तब्दील करे छॾिया आहिनि। सिंध हुकूमत समूरे सूबे में वापारी मर्कज़ बाज़ारूं हफ़्तेवार मोकल वारनि ॾींहंनि खे तब्दील करण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। घरू वज़ारत तरफ़ां जारी कयल नोटिफिकेशन में ॿुधायो वियो त समूरे सूबे में समूरी बाज़ारूं, मार्केटूं, शॉपिंग प्लाज़ा ऐं कारोबारी मर्कज़ ईंदड़ हफ़्ते खां जुमो ऐं आचर ते बंदि रहंदा। घरू वज़ारत तरफ़ां जारी कयल नोटिफिकेशन देर सां जारी थियण सबबि अॼु समूरे सिंध में वापारी मर्कज़ मामूल मूजिब खुलियल रहिया, छो त ईद खां अॻु छंछरु ऐं आचर ते बंदि करण जा हुकुम जारी कया विया। वाज़ह रहे त नेशनल एंड कमांड एंड ऑपरेशन सेंटर जुमे आचर ते महफ़ूज़ ॾींहुं करार ॾिनो आहे। हलंदड़ हफ़्ते सिंध में सिर्फ़ु हिकु आचर जे ॾींहं खे महफ़ूज़ ॾींहुं मञियो वञे थो। ॿिए तरफ़ ऑल सिटी वापारी तंज़ीम जे सरबराह शर्जील चयो आहे त सिंध हुकूमत जे पुराणे नोटिफिकेशन मूजिब छंछरु ऐं आचर जी मोकल हुई, नए नोटिफिकेशन में तब्दील करे जुमे ऐं आचर 2 ॾींहं मोकल कई वई आहे। हिन चयो त कमिश्नर कराची ईस्ट कमिश्नर नोटिफिकेशन मूजिब छंछर जे ॾींहुं मार्केटूं खुलण जी इजाज़त ॾिनी आहे। छंछर ते शहर जा समूरा वापारी मर्कज़, शॉपिंग मॉल्स SOP तहत खुलियल रहंदा। शर्जील गोपांग जो चवण त नोटिफिकेशन देर सां जारी थियण सबबि अॼु समूरो ॾींहुं वापारी बिरादरी जो शिकार थी, जंहिं सबबि केतिरा ई कारोबारी मर्कज़ बंदि रहिया आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।